औज़ुबिल्लाहिमिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मां मोहम्मद सुलेमान जो अॼु 21 अप्रैल 2025 जो ॾींहुं आहे। असांजो मौज़ू आहे मोहम्मद उस्मान बिन पुटन ग़ुलाम रसूल ऐं मोहम्मद आदम सिराजनि जे शुजरे खे बयानु करणु ऐं प्लस उन सां गॾु 3-4 शुजरा ॿिया बि आहिनि। मोहम्मद उस्मान खे 2 पुट आहिनि, ग़ुलाम रसूल, मोहम्मद आदम। ग़ुलाम रसूल खे 6 पुट आहिनि, मोहम्मद नवाज़, अहमद नवाज़, अब्दुल हमीद, अली डिनो, ग़ुलाम अकबर, फज़ल करीम। मोहम्मद नवाज़ खे 5 पुट आहिनि, इसरार अहमद, शेर मोहम्मद, मोहम्मद इमरान, इरफान अली, फरहान अली। इसरार अहमद खे 1 पुट आहे, मोहम्मद नवाज़। शेर मोहम्मद खे 1 पुट आहे, मोहम्मद। अहमद नवाज़ खे 4 पुट आहिनि, मोहम्मद यासीन, मोहम्मद नूर, बिशारत अली, नूर मुस्तफ़ा। मोहम्मद यासीन खे 1 पुट आहे, मोहम्मद अनस। बिशारत खे 1 पुट आहे, सद। अब्दुल हमीद खे 2 पुट आहिनि, मोहम्मद मंसूर, मोहम्मद अमीन। मोहम्मद मंसूर खे 1 पुट आहे, हक़ुल नबी। अली डिने खे 4 पुट आहिनि, अब्दुल गफ़ार, मोहम्मद मुज़म्मिल, ग़ुलाम रसूल, मोहम्मद मुदस्सिर। ग़ुलाम अकबर खे 5 पुट आहिनि, हुसैन अली, अज़मत हुसैन, मोहम्मद मेहरबान, अदीब अली, अब्दुल सलाम। फज़ल करीम खे 4 पुट आहिनि, सजाद अली, जाबिर अली, अब्दुल राफ़े, अब्दुल ख़ालिक। मोहम्मद आदम खे 6 पुट आहिनि, अब्दुल लतीफ़, अब्दुल मजीद, मोहम्मद फारूक, मोहम्मद उमर, मोहम्मद सिद्दीक़, मोहम्मद रफ़ीक। अब्दुल लतीफ़ खे 4 पुट आहिनि, अब्दुल क़यूम, अब्दुल क़दीर, अब्दुल क़ुद्दूस, अब्दुल करीम। अब्दुल क़यूम खे 1 पुट आहे, तौसीफ़ रहमान। अब्दुल क़दीर खे 3 पुट आहिनि, अब्दुल वकील, अब्दुल जलील, मोहम्मद जमील। अब्दुल मजीद खे 5 पुट आहिनि, अब्दुल रकीब, मुजाहिद अली, अब्दुल मसूर, अबू हुरैरा, अमीर माविया। मोहम्मद सिद्दीक़ खे 1 पुट आहे, मुहम्मद। मोहम्मद रफ़ीक खे 1 पुट आहे, मोहम्मद शफ़ीक। अरबाब अली खे 1 पुट आहे, अयाज़ अली। अयाज़ अली खे 3 पुट आहिनि, मोहम्मद नवाज़, आमिर अली, सरफराज़ अली। मोहम्मद नवाज़ खे 2 पुट आहिनि, फ़याज़ अली, फराज़ अली। 3 भाइर आहिनि, लाल हुसैन, अली गौहर, रब नवाज़। लाल हुसैन खे 1 पुट आहे, ज़फ़र अली। अली गौहर खे 1 पुट आहे, मोहम्मद अज़ीम। मोहम्मद अज़ीम खे 2 पुट आहिनि, मोहम्मद वसीम, अब्दुल रहमान। रब नवाज़ खे 5 पुट आहिनि, रजीब अली, शमशाद अली, इरशाद अली, ख़ालिद अली, बिलावल अली। शमशाद खे 1 पुट आहे, अब्दुल समी। इरशाद अली खे 3 पुट आहिनि, ख़ुर्शीद अली, राशिद अली, अरशद अली। ख़ालिद अली खे 1 पुट आहे, अब्दुल ख़ालिक। बिलाल अली खे 2 पुट आहिनि, अली, अहमद रज़ा। ही 2 भाइरनि जो शुजरो आहे, मंज़ूर अली, अहमद अली। मंज़ूर अली खे 3 पुट आहिनि, ग़ुलाम मुर्तज़ा, ग़ुलाम मुस्तफ़ा, इरशाद अली। ग़ुलाम मुर्तज़ा खे 1 पुट आहे, अली रज़ा। अहमद अली खे 5 पुट आहिनि, मोहम्मद यूनिस, मोहम्मद यूसुफ, ज़ाहिद अली, आसिफ अली, हाजी। ही 4 भाइर आहिनि, रोशन अली, अब्दुल गफ़ूर, असगर अली, मंज़ूर अली। रोशन अली खे 4 पुट आहिनि, अब्दुल फ़ताह, ग़ुलाम मुर्तज़ा, अब्दुल गनी, मुज़फ़र अली। अब्दुल फ़ताह खे 1 पुट आहे, अब्दुल सलाम। ग़ुलाम मुर्तज़ा खे 1 पुट आहे, मोहम्मद। अब्दुल गनी खे 1 पुट आहे, शुएब अली। अब्दुल गफ़ूर खे 5 पुट आहिनि, अब्दुल शकूर, शकील अहमद, इबरार अली, शफ़क़त अली, अब्दुल बासित। असगर अली खे 3 पुट आहिनि, असलम अली, अफ़ज़ल अली, मुस्लिम अली। असलम अली खे 1 पुट आहे, अहमद अली। मंज़ूर अली खे 2 पुट आहिनि, ग़ुलाम मुस्तफ़ा, यासिर अली। आशिक़ अली खे 4 पुट आहिनि, सिंगार अली, मज़हर अली, साजिद अली, असलम अली। सिंगार अली खे 2 पुट आहिनि, अब्दुल समी, अब्दुल बसीर,
अब्दुल समीअ खे हिकु पुटु आहे, सजाद अली। सआद अज़हर अलीअ खे 5 पुट आहिनि, अज़हर अली, अतहर अली, अब्दुर्रहमान, मोहम्मद, अब्दुल खबीर। साजिद अलीअ खे हिकु पुटु आहे, हुज़ैफ़ा। असलम अलीअ खे हिकु पुटु आहे, मुज़म्मिल। मोहम्मद परेल खे 2 पुट आहिनि, मोहम्मद सुलेमान, कादिर बख्श। मोहम्मद सुलेमान खे 4 पुट आहिनि, याकूब, इब्राहिम, सईद, शहज़ादो। याकूब खे 4 पुट आहिनि, मोहम्मद इसाक, मोहम्मद फहद, मोहम्मद मसूद, मोहम्मद इस्माइल। मोहम्मद इसाक खे 4 पुट आहिनि, अबू बकर, मूसा, ज़ाकिर, मुज़क्किर। मोहम्मद फहद खे हिकु पुटु आहे, अमजद अली। इब्राहिम खे 2 पुट आहिनि, मिराज अली, मोहम्मद सुलेमान। सईद खे हिकु पुटु आहे, सद। शहज़ादो खे 3 पुट आहिनि, पीरल, शफ़क़त, जुनैद। पीरल खे 2 पुट आहिनि, हसन, मोहसिन। कादिर बख्श खे हिकु पुटु आहे, मोहम्मद परेल। मोहम्मद परेल खे 2 पुट आहिनि, खलील अहमद, हिज़्बुल्लाह। जज़ाकल्लाह।